कारा मिर्च सदियुनि खां मसाले तौरु इस्तेमाल कया वेंदा आहिनि छो त हिननि में अणॻणिया फ़ाइदा हूंदा आहिनि। कारनि मिर्चनि खे चॿारे खाइण जा बि अनेक फ़ाइदा आहिनि। तिबी माहिरनि मूजिबि कारनि मिर्चनि जे 100 ग्राम में 251 कैलोरीज़, 5% फैट, 7% सेचुरेटेड फैट, 21% पोटाशियम, 100% डाइटरी फाइबर, 10% प्रोटीन, 10% विटामिन ई, 44% कैल्शियम, 53% आयरन, 15% विटामिन B6, 42% मैग्नीशियम ऐं 20 मिलीग्राम सोडियम हूंदो आहे। कारनि मिर्चनि जे इस्तेमाल सां मादो हाइड्रोक्लोरिक एसिड नाले हिकु मादो ख़ारिज करे थो जेको मादे ऐं पेट जी सफ़ाई करे थो। कारा मिर्च मुदाफ़ियती क़ुवत लाइ बि बहितरीन ऑप्शन आहिनि। विटामिन सी, ई ऐं के जी मौजूदगी मुदाफ़ियती क़ुवत वधाए थी। हिन में मौजूदु थायमन, पेरीऑक्साइन, रिबोफ्ल्यून, फॉलिक एसिड, कॉपर ऐं कैल्शियम बि सिहत लाइ काराइता आहिनि। कारनि मिर्चनि जे इस्तेमाल सां वज़न घटाइण में मदद मिले थी। इन लाइ खाधे में कारनि मिर्चनि जो इस्तेमाल रोज़ानो करणु घुर्जे। ग़िज़ाई माहिरनि मूजिबि कारा मिर्च कैंसर जे ख़तरनि खे घटाइण में मददगार आहिनि। कारनि मिर्चनि जो थोरो पाउडर खीर में इस्तेमाल करे सघिजे थो। थधि लॻण या ज़ुकाम थियण ते इहो खीर जल्द आराम ॾिए थो। कारनि मिर्चनि में एंटीऑक्सीडेंट हूंदा आहिनि जॾहिं त विटामिन ई जे नतीजे में कैंसर खां बची सघिजे थो। दिल जी बीमारियुनि लाइ बि कारनि मिर्चनि खे मददगार सम्झो वेंदो आहे जॾहिं त हिकु रिपोर्ट मूजिबि निकोटीन इस्तेमाल कंदड़ कारनि मिर्चनि जो तेल सिंघी सिगरेट छॾे सघनि था। इन खां सवाइ कारा मिर्च जीत मार बि आहिनि ऐं इहे चहिरे जी रौनक बहाल करण में बि मदद कनि था।